हालागेड स्टेशन में बिजली जी लाइन ते मरमती कम दौरान करंट लगण सबब वापडा मुलाजिम गुलाम शबीर वलद फ़कीर मोहम्मद मला मौके ते फोत थी वियो आहे। तफ़सील मूजिब खंडूअ जो रहवासी वापडा मुलाजिम गुलाम शबीर हालागेड स्टेशन अंदर बिजली जी लाइन ते मरमती कम में मसरूफ़ हो त ओचितो खेसि करंट लगी वियो, जंहिं जे नतीजे में हू सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं मौके ते दम धणी हवाले कयो। फोती मुलाजिम जो मड़ ज़रूरी कानूनी कार्रवाई लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां कानूनी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। वाक़िए जी इतला मिलण बाद फोतीअ जे घर में कोहराम मची वियो आहे।